नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठरी मिरवा में ख़बर ॾींदा हलूं त ठरी मिरवा तारको वॾो मां काल रात बकरियूं चोरियूं थियण ते मालिक पारां मिरवा थाणे ते रिपोर्ट दाख़िल। पुलिस कार्रवाई बाद चोर बकरियुनि समेत गिरफ़्तार कयो है। मालिक गुलाम मुस्तफ़ा सूमरो जी फरियाद ते FIR दाख़िल कई हुई। इन मौके ते मिरवा SHO मसूर कुरैशी ऐं 15 मददगार पुलिस अब्दुल मजीद शर, नज़ीर हुसैन शर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गुलाम मुस्तफ़ा सूमरो जी फरियाद ते असां बकरी चोर खिलाफ कार्रवाई करे ॾिनी, जंहिं बाद असां बकरी चोर राशिद अली राजपर खे बकरियुनि समेत गिरफ़्तार करे वरितो है। ॿिए तरफ़ अहिड़ी इतला मिलण बाद मालिकनि में ख़ुशी जी लहर। मिरवा SHO मंसूर कुरैशी ऐं हेड मोरर ईरान अंजण खे हार पिण पाराया विया। होॾां मालिक गुलाम मुस्तफ़ा सूमरो जी फरियाद ते जवाबदार राशिद राजपर मथां मिरवा थाणे ते FIR दाख़िल कराई वई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।